अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां रेसिपी शेयर कयां थी बिहनि जूं टिकियूं ठाहिण जी। ये टिकियाँ बना रही हूँ मैं बिह की। बिह जो कंवल की जड़ें, जो लोटस रूट्स, ठीक है। हिन बिह खे मां कद्दूकश कयो आहे। एक बिह है मेरे पास, ये मीडियम साइज़ का था, उसको मैंने कद्दूकश कर लिया है। आप जब बनाएं तो अपने हिसाब से जितने ज़्यादा लेना चाहें, ठीक है। हिकिड़ो बिह कद्दूकश कयोसीं बिल्कुलु सन्हो, ऐं उनखां अलावा सावा धाणा आहिनि कटियल, नंढिड़ो साओ बसर, ऐं उनमें हिकिड़ो साओ मिर्च कटियो आहे, छोटी सी एक प्याज और एक हरी मिर्च काटी है मैंने, थोड़ा सा धनिया है और 1 टीस्पून है नींबू का रस, क्योंकि बिह मेरे पास एक ही है तो मैं थोड़ा सा डाल रही हूँ। उसके अलावा ये पिसी हुई लाल मिर्चें, नमक हस्बे जायका। ये मेरा मल्टीपर्पज़ मसाला है, ये बनाना मैं सिखा चुकी हूँ। इसका लिंक मैं इस वीडियो के नीचे दे दूँगी तो आप वो देख सकते हैं, ठीक है। त ही मल्टीपर्पज़ मसालो मां ठाहिण सेखारियो आहे, हिन जो लिंक मां हिन वीडियो जे हेठां डिस्क्रिप्शन बॉक्स में ॾियां थी, तव्हां ॾिसजो। बाक़ी लूणु ऐं मिर्च मर्ज़ीअ जे मुताबिक़। रस मूं लीमे जी 1 टीस्पून खई आहे, छो त मुंहिंजो बिह हिकिड़ो आहे। ऐं हीअ आहे मूं वटि हिकिड़ो भरियल टीस्पून बेसन ऐं कॉर्नफ्लोर। ये 1 टीस्पून भरा हुआ बेसन और कॉर्नफ्लोर है, ये हम इसमें बाइंडिंग के लिए यूज़ करेंगे। अब ये सारी चीज़ें हम इसमें डालेंगे, लेकिन बेसन और कॉर्नफ्लोर एकदम से पूरा नहीं डालेंगे, ठीक है। बेसन ऐं कॉर्नफ्लोर हिकदम असां हिन में सॼो न विझंदासीं, छो त ईअं न थिए त बिल्कुल ही ड्राई थी वञे मसालो, एकदम से डाल दें और ये बिल्कुल ड्राई हो जाए तो फिर मुश्किल हो जाएगी थोड़ी सी। इसलिए हम इसमें पहले थोड़ा थोड़ा सा दोनों में से डाल रहे हैं, थोड़ा सा बेसन और थोड़ा सा कॉर्नफ्लोर। फिर इसको हम करेंगे मिक्स, ठीक है। तो हिकदम अगर असां हिन में घणो बेसन ऐं घणो कॉर्नफ्लोर विधोसीं ऐं हे बिल्कुलु खुश्क थी वियो त पोइ ॻाल्हि न ठहंदी। हाणे असां कंदासीं हिननि खे मिक्स, हे सॼो मसालो असां मिलाए छॾींदासीं। हाणे हीअ जेको आहे हिन में मां कॉर्नफ्लोर ऐं बेसण मिलायो आहे, पर उहो 1 टीस्पून कॉर्नफ्लोर ऐं बेसण हिन में खुटी पियो, ठीकु आहे। त मां हिन में एक्स्ट्रा बि विधो आहे, हीअ बेसण पियो आहे, हिते कॉर्नफ्लोर पियो आहे, मां इहो हिन में एक्स्ट्रा विझी चुकी आहियां। बसि हिन जी शिकिल अहिड़ी थी वञे जीअं हे ॻोहियल अटे वांगुरु हुजे, ठीक है। तो ये जो मैंने निकाल के रखा था कॉर्नफ्लोर और बेसन, वो इसमें कम पड़ गया, क्योंकि ये जितनी देर हम रखेंगे इसका अपना पानी भी निकलेगा तो वो पतला हो जाता है। और इसको इतना इस तरह से बनाना है कि बिल्कुल गूंदे हुए आटे की तरह हो जाए, और जब हम इसमें से टिक्कियाँ बनाएं तो वो अच्छी तरह से बाइंड हो जाए। अब हाथ पे थोड़ा थोड़ा सा तेल लगा के इसकी जो हम टिक्कियाँ बनाएंगे, यहाँ पे ऑयल मैंने रख दिया है गरम करने के लिए, और मेरी प्लेट भी रेडी है टिश्यू पेपर के साथ। अखबार कभी भी नहीं बिछाना चाहिए। तो अभी ये टिक्कियाँ बना के हम इस ऑयल में फ्राई कर लेंगे। हाणे ही हिकिड़े बिह मां मुंहिंजूं एतिरियूं टिक्कियूं ठहियूं, हिन में कॉर्नफ्लोर ऐं बेसन भी विधो आहे। एक भी था मेरे पास, एक ही था, इसलिए मैं उसी की बना रही हूँ। ज़्यादा होती तो मैं थोड़ा ज़्यादा बना लेती। उसमें जो है 1 टेबल स्पून समझ लें कि मैंने कॉर्नफ्लोर और बेसन डाला है, तो इसमें से ये छोटी बड़ी सी 6 टिक्कियाँ जो हैं वो बनी हैं। और दूसरी बात ये कि ये टिक्कियाँ बहुत पतली बनानी है, मोटी नहीं होनी चाहिए, क्योंकि बिह कच्चे हैं, तो अगर ये हम मोटी बनाएंगे तो अंदर से पक नहीं सकेंगे। उसके अलावा इसको हल्की आंच पे पकाना है ताकि अंदर तक अच्छी तरह से पक जाए, ठीक है। तो हाणे ही हिकिड़े बिह मां मूं ठाहिनि, छो त घर में हुयो ई हिकिड़ो बिह, त मूंखे हिन महिल दिलि पई चाहे इहो ठाहिण लाइ, त मूं चयो ठाहियां थी त तव्हां सां बि शेयर कयां। सो टिक्कियूं हिकु त जेके आहिनि उहे सनियूं ठाहियो, बिह कचा आहिनि। अगरि थुलियूं टिक्कियूं ठाहींदव तो उहे अंदरि ताईं न पची सघंदा, थी सघे तो अंदरां कचा रहिजी वञनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिन में जेको हिकिड़ो बिह आहे, 1 टेबल स्पून जेको आहे बेसण ऐं कॉर्नफ्लोर आहे, त इहे जेके आहिनि मिली करे ही हेतिरियूं टिक्कियूं तव्हांजे साम्हूं आहिनि जेके ठहियूं आहिनि। ऐं हल्की बाहि ते पचाइबियूं त जीअं अंदरि ताईं चङी तरह सां पची वञनि। ऐं हमेशह मां चवंदी आहियां त टिश्यू पेपर या पेपर टॉवल हुजे उन ते कढो, ऐं जेकॾहिं तव्हां अख़बार विछायो था त उनजे मथां बि तव्हां टिश्यू पेपर विछायो। अख़बार जी जेका इंक आहे उहा असांजे लाइ ज़हर आहे, त उनखे कॾहिं बि जेको आहे खाधे में शामिल न थियणु घुरिजे। एक और मैं आपको ऑप्शन देती हूँ कि जैसे मैंने यहाँ पे कॉर्नफ्लोर और बेसन डाला है, अगर आपके पास चावल का आटा हो तो इन दोनों चीज़ों के बजाय आप चावल का आटा मिक्स करें, उससे वो ज़्यादा खस्ता और बहुत मज़ेदार बनेगी, ठीक है। तो जेकॾहिं तव्हां वटि चांवरनि जो अटो घर में आहे त ही बेसण ऐं कॉर्नफ्लोर 2 शयूं विझण जे बजाय तव्हां सिर्फ़ु चांवरनि जो अटो विझो, त उहो तव्हांजो जेको आहे वधीक कड़क ऐं मज़ेदार ऐं खस्ता ठहंदियूं। त इहो तव्हां ते डिपेंड करे थो। हिननि जो हिकिड़ो पासो उथलाए था ॾिसूं, ये देख लें, हल्का हल्का सा पक चुका है। इसको टर्न कर लेते हैं, ज़रूरत पड़ेगी तो हम इसको दोबारा उसी साइड से पका लेंगे, ठीक है। हिननि खे मां उथलायां थी,
हल्की हल्की बाहि ते ही पचनि था। ऐं जे ज़रूरत पवंदी त असां उथलाए वरी हुननि जो ॿियो पासो बि पचाईंदासीं। डीप फ्राई ना ही करणो, शैलो फ्राई करना है। ऑयल तहाँ दिसो था, आप देख सकते हैं कि इसमें कितना ऑयल है। तो इस तरह से इतना ही डालें और अभी ये जैसे ही दोनों साइड से अच्छी तरह से पक जाएगा तो मैं इसको प्लेट में निकाल लूँगी। असांजा हे कटलेट्स, असांजी टिक्कियूं ॿिन्ही पासनि खां पची वयूं हैं, दोनों तरफ से ये गोल्डन हो चुकी है। अब इनको मैं निकाल रही हूँ। आग मैंने बंद कर दी है। मुझे उम्मीद है तो तव्हांखे ही रेसिपी ज़रूर वणंदी। जेकॾहिं तव्हांखे वणे तो तव्हां वीडियो लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो ऐं मुझो चैनल सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही त अञा अहिड़ी ॿियूं कई मज़ेदार तरकीबूं मां तव्हां सां शेयर कंदमि। ऐं पंहिंजी मोट मुझे ज़रूर ॾिजो। मुझे आप ज़रूर बताइएगा कि मेरी ये रेसिपी आपको कैसी लगी है। अगर अच्छी लगी हो तो लाइक करें, कमेंट करें, चैनल सब्सक्राइब करें। इंशाल्लाह ज़िंदगी रही तो मैं और भी बहुत कुछ आपके साथ शेयर करूँगी। सो हमेशा चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो। प्यार सां पकल खाधे जो ज़ाइक़ो बहितरीन हूंदो आहे। सो हीअ है मुंहिंजी अॼु जी रेसिपी ऐं उम्मीद है त तव्हां ज़रूरु मूंखे इन जी मोट ॾींदव। ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे कीअं लॻी। हमेशह चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ज़िंदगीअ जो क़दुरु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी इंशाल्लाह के ॿी कम जी शइ सां के सुठी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।